अज मुझे अंगण मुझो मन ठार यार आयो दर्द जिगर मिटाए। नाले वारो फनकार अब्दुल्ला कच्छी वल्द फ़कीर मोहम्मद 1940 ईस्वी दारे कलरी लियारी कराची में ॼा। ही नाले वारो फनकार उस्ताद मिठू कच्छी जो बाणे जो हो। अब्दुल्ला कच्छी जा नानाणा ॻाइण वॼाइण सां वास्तो रखंदा हुआ। फ़न खेसि विरसे में मिलियो। नंढपिण में ई ॻाइण शुरू कयाईं। हू जेको कलाम बि ॻाईंदो हो उनखे पाण ई कंपोज़ कंदो हो। हुनखे शाह साईं सां इश्क हो। इहो ई सबबु आहे त हिन शाह खे घणो ॻायो। संदसि मादरी ज़बान कच्छी हुजण करे शाह खे ॻाइण में ॾुखियाई थींदी हुयसि। तंहिं करे वॾी महिनत सां उचार सिखियाईं। ॻाइण में संदसि उस्ताद मास्टर मोहम्मद इब्राहिम ऐं उस्ताद अब्दुल्ला पंवर हुआ। हू उन्हनि खां ऐं साथी फ़नकार मास्टर मोहम्मद अयाज़ अली ऐं कराची जे शाहिर गोहर सरवरीअ खां शाह साईं जे कलाम जो सही उचार सिखंदो हो। हू स्टेज ते ॻाइण खां सवाइ ग्रामोफोन लाइ बि रिकॉर्डिंग कराईंदो हो। अब्दुल्ला कच्छी रेडियो पाकिस्तान कराची में पेर पातो। संदसि पहिरियां रिकॉर्डिंग शाह जो कलाम वाली वारी आण ॿारो चा भंबोर में हो। अब्दुल्ला कच्छी सिंधीअ खां सवाइ उर्दू, सराइकी, बलोची ऐं कच्छीअ में ॻाईंदो हो। रेडियो खां पोइ हिन PTV ते ॻाइणु शुरू कयो। उते खेसि अब्दुल करीम बलोच मुतारिफ़ करायो। PTV ते संदसि पहिरियों कलाम गिला काम करे लिखियो तान टरे रिकॉर्ड थियो ऐं संदसि सुञाणप बणियो। हिन ॿिनि सिंधी फिल्मनि फुल माछीअ ऐं कुर्बानी लाइ बि नगमा ॻाया। हिन पंहिंजे मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि खां सवाइ भारत, दुबई ऐं मस्कत में बि फ़न जो मुज़ाहिरो कयो। खेसि सिंध फ़नकार वेलफेयर ट्रस्ट पारां अवार्ड बि ॾिनो वियो। संदसि मशहूर कलामनि में कहिड़ो संग सियापो, गिला काम करे, अॼु था कांग लवन, रात रोए थी रत फुड़ा, ककरनि कया रंग कारा, यादि पवन थियूं मुंहिंजो मान सॼण तोखे सारे, खटी यार बाज़ी, राणल आयो रात, मुक़दर मां मिलियो मूंखे वग़ैरह क़ाबिले ज़िक्र आहिनि। हिन नामवर फ़नकारा गुलबानू सां बि गॾु ॻायो आहे। अब्दुल्ला कच्छी 8 मई सन 1998 ते लाॾाणो करे वियो।